पीपल्स पार्टी आईनी अदालत के क़याम की हिमायत करे छी। बिलावल भुट्टो ज़रदारी है आईनी अदालत मीसा के जमहूरियत तहत कायम कई वी। आईनी अदालत शहीद बेनज़ीर भुट्टो जो नज़रियो हो। रिवायत हली रही है तव्हांजी मिटी माइटी है तव्हां जज बणिजी वेंदो। उनजो नुक़सान असांजे अदालती अमल के थियो है। जज जो कम डैम ठाहिण या टमाटर पकोड़न जूं क़ीमतूं तय करण न पर आईनी ज़िम्मेवारी पूरी करण है। असांखे अदालती मुक़ररनि जो अमल दुरुस्त करणो है। वफ़ाक़ सां गॾु सूबनि में भी आईनी अदालतूं हुजण घुरिजनि। इलेक्शन एक्ट में तरमीम खां पोइ मख़सूस सीटुनि बाबति सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले ते अमल नथो थी सघे। क़ौमी असेंबली के स्पीकर अयाज़ सादिक़ चीफ इलेक्शन कमिश्नर के ख़त लिखी आगाह करे छॾियो। चवे थो सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन के एक पार्टी के मेंबरनि के बी पार्टी में शामिल करण जो हुकुम ॾिनो। फ़ैसिले मां तासुर उहो ई मिले थो त एक पार्टी के मेंबर के बी पार्टी में शामिल थियण की इजाज़त ॾिनी वई। उहो फ़ैसिलो मेंबरनि जी सियासी पार्टी में शमूलियत खां पोइ आयो। तरमीम खां पोइ सुप्रीम कोर्ट की डिक्लेरेशन जो असर न थींदो। पार्लियामेंट की खुद मुख्तियारी के कायम रखंदे नए कानून तहत मख़सूस सीटूं ॾिनियूं वञनि। आर्टिकल 63 बाबत सुप्रीम कोर्ट की तशरीह आइन के ॿीहर लिखण बराबर है। कंहिं बि इदारे के आइन के मनपसंद तशरीह जो हक़ हासिल न हुअणु घुरिजे। स्पीकर तरफां चीफ इलेक्शन कमिश्नर के उमाणियल ख़त ते रद्दअमल ॾींदे वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ चयो आहे त आइन ऐं कानून साज़ी जो इख्तियार रुगो अवाम जे चूंडियल नुमाइंदनि वटि हूंदो आहे। हू पार्लियामेंट की बालादस्तीअ लाइ पंहिंजो किरदार अदा कंदा रहंदा। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ और पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के भी आइनी तरमीम के मसवदे बाबत का ॼाण नाहे। क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर के अॻवान उमर अयूब चयो आहे त ही समूरा माण्हू कठपुतले जो किरदार अदा करे रहिया आहिनि। ही माण्हू चाहिनि था त पंहिंजा हथ पेर कपे कंहिं ॿिए जे हवाले करियूं। जेकर इहा तरमीम पास थी वञे हा त मुल्क में मार्शल लॉ लॻी वञे हा। इत्तेहादी हुकूमत पंहिंजे ठाहियल कानून ताकीद कई। सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस जा घटायल इख्तियार ॿीहर वधाइण जो फ़ैसिलो। हुकूमत सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी ऑर्डिनेंस जा साभा करे वरिता। सुतती काबीनामा मंजूरी जा इम्कान। नई तरमीम तहत केस मुक़रर करण लाइ चीफ जस्टिस जे इख्तियारनि खे वधायो वेंदो। चीफ जस्टिस संदसि मुक़रर कयल जजिस ऐं सीनियर जज केस मुक़रर कंदा। हर केस जी ॿुधणी रिकॉर्ड ऐं ट्रांसक्रिप्ट तैयार कयो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी से रूस के नायब वज़ीर आज़म के वफ़द समेत मुलाकात। गडियल वापार इक़्तिसादी सहकार और लाइकाई राब्ता वधाइण की ज़रूरत ते तौर। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त ॿिन्ही मुल्कनि के अवाम और वापारी इदारनि जा गडियल राब्ता वधाइणा पवंदा। रूसी नायब वज़ीर आज़म चयो त रूस समूरनि मज़हबनि और मुस्लिम सकाफ़त जो एहतराम करे तो। रूस कुरान पाक की बेहरमती की मज़म्मत कई। सिंध असेंबली में 20 रुपयनि के नोट तां मोहन जोदड़ो की तस्वीर हटाइण खिलाफ ठहराव मंजूर। नोट तां मोहन जोदड़ो की तस्वीर हटाइण वारो फैसलो वापस वठण जो मुतालबो। मोहन जोदड़ो सिंध की कदीम सकाफत है। ठहराव जो मतन घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजा चयो त वफ़ाक़ी सरकार पंहिंजे फैसले ते नज़रसानी कई है। का भी सकाफत मोहन जोदड़ो खां कदीम न है। सरदार शाह चयो है असां पंहिंजी सुञाणप के ख़त्म करे रहिया आहियूं। मोहन जोदड़ो की तस्वीर 5000 के नोट ते भी छापी वञे। पार्लिमानी कमेटी जो इजलास में के इलेक्ट्रिक सरबराही मेंबरन विच में दंद चकर। पार्लिमानी कमेटी के इजलास में सीओ मोनिस अलवी पेश। गुलाम कादिर चांडियो ज़ियाउल हसन लंजार और बेन जो केई जे सीओ का पुछाणो जैके के इलेक्ट्रिक जो लाइसेंस रद्द करणो है त भले करे। बैलेट बॉक्स खुलण खां पोइ फार्म 45 हुजे या 47 गैर अहम थी वेंदो आहे। सुप्रीम कोर्ट बलोचिस्तान जे सूबाई तक PB 14 ते ॿीहर गड़प लाइ पीपल्स पार्टी के उम्मीदवार गुलाम रसूल दरख्वास्त रद्द करे छॾी। नून लीग के महमूद खान की कामयाबी बरकरार। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾेई चयो त चूंडनि में अहम शायद वोट हूंदो आहे। वोट के साम्हूं फार्म 45 की का भी अहमियत नाहे। इल्ज़ाम लगाइण बदिरां सबूत पेश कया वञनि।
पाकिस्तान क़ौमी तराने जी बेहरमती वारे अमल ते अफ़गान सफ़ारतख़ाने जी वज़ाहत खे सख़्ती सां रद्द करे छॾियो। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़ेरा बलोच चयो आहे त कंहिं बि मेज़बान मुल्क जे क़ौमी तराने जी बेहरमती आलमी क़ानून जी भञ कड़ी आहे। परॾेही सिफ़ारतकारनि सां मुलाक़ात ऐं तक़रीबनि में सॾाइण बाबति गाइड लाइन्स हूंदियूं आहिनि। हुकूमती इदारनि ऐं सूबाई हुकूमतुनि खे गाइड लाइन्स ते अमल करणु घुरिजे। खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त अली अमीन गंडापुर खैबर पख्तूनख्वा न पर अफ़गानिस्तान जे कंहिं ॿिए सूबे जो वज़ीर आला लॻे थो। हुकूमतूं ई ॿियनि हुकूमतुनि सां ॻाल्हियूं कंदियूं आहिनि। आइनी उहिदे ते वेठो आहियां। खैबर पख्तूनख्वा में आइन ख़िलाफ़ को बि कमु थियणु न ॾींदुसि। मुल्क में गार गंद ऐं साज़िश वारी सियासत कंदड़नि खे किथे बि जलसो करण जी इजाज़त न मिलणु घुरिजे। खैबर पख्तूनख्वा हुकूमत आइनी तरमीम वारो बिल सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो फ़ैसिलो करे छॾियो। सूबाई काबीना जे इजलास में तरमीमुनि ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करण जी मंज़ूरी। केपी सरकार जो चवणु आहे त पीटीआई खे मख़सूस सीटूं न मिलण सबबि पार्लियामेंट अणपूरी आहे। पार्लियामेंट में मेंबरनि जो अंग पूरो थियण खां अॻु आइन में तरमीम नथी थी सघिजे। अवाम को फायदा पहुंचाएं और अवाम के लिए जितनी भी सहूलियात हों वो उनके डोर स्टेप पर उनको प्रोवाइड की जाएं। पीटीआई वारा आइनी तरमीमुनि जी आड़ में एनआरओ घुरी रहिया आहिनि। डील करे पंहिंजे बानी खे आज़ादु कराइण चाहिनि था। पीटीआई बानी पंहिंजे हुकूमती दौर में मर्ज़ीअ मूजिबि कानून पास कराया ऐं बंदूक जे ज़ोर ते हुकूमत कई। सिंध जे सीनियर वज़ीर शहजील इनाम मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस शहजील मेमण चयो त आइन में तरमीम करणु पार्लियामेंट जो इख्तियार आहे। नंबर पूरा न हुअण करे कुझु मसइला ज़रूर थिया। सियासी पार्टियुनि सां मुशावरत हलंदड़ आहे। नंबर पूरा करण बाद पार्लियामेंट में आइनी तरमीमी बिल पेश कयो वेंदो। वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद जे 3 तकनि ते इलेक्शन ट्रिब्यूनल जी तब्दीलीअ वारो इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कलअदम करार। इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस तारिक जहांगीर जी जाइ ते रिटायर्ड जज शकूर पराचा खे इलेक्शन ट्रिब्यूनल जो जज मुक़ररु करण वारो ऑर्डर बि कलअदम करार ॾेई छॾियो। शोएब शाहीन, अली बुखारी ऐं आमिर मुग़ल जी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधायो वियो। नवाबशाह में बेरहम भाउ ॿिनि नौजवान भेनरुनि खे बिजली जो करंट हणी क़तल करे छॾियो। नवाबशाह शहर जे मुहाजिर कॉलोनी में जाबदार कामरान मंगणहार ॿिनि भेनरुनि 23 वरियनि जी अलीशा ऐं 35 वरियनि जी रज़िया मंगणहार खे घुटा ॾियण खां पोइ करंट हणी क़तल करे छॾियो। पुलिस जाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। लाश इस्पताल मुंतक़िल। चकबर सां जवाबदार ज़ाहिद पंहिंजी भेण खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फ़रार। क़त्ल जो कारण मालूम न थी सघियो। ऐं इरसा एक्ट में तरमीम ऐं सिंधु दरिया ते नवां केनाल ठाहिण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जे सर ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज मुज़ाहिरा। सख जेकबाद ख़ैरपुर नवाबशाह सांगड़ नौशर फिरोज़ कंदरकोट ठट्टो सजावल मिठी रंडो मोहम्मद ख़ान ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाज मुज़ाहिरा। गंबट गड़ी खेरो जोही ठारूशा मेहर सामारो डेहरकी तंगवाणी सकरन कंडियारो बाडर सेठा जाई भानसे दामाद बि एहतिजाज कयो वियो। एहतिजाज मुज़ाहिरनि में एसयूपी जेयूआई जस्कम ऐं ॿियनि पार्टियुनि जे कारकुननि जी वॾे अंग में शिरकत। एहतिजाज कंदड़ जो चवणु हो त हज़ारे सालनि खां वहंदड़ सिंधु दरिया ते को बि नओं केनाल या डैम क़बूल न कयो वेंदो।